दोस्तों अॼु शमन अली मिराली जो वॉल्यूम आहे 32 पंटीह 1992 जो ही आख़िरी एल्बम आहे ऐं हिन में 9 गाना सुपर हिट आहिनि। ठीकु आहे। ऐं हिन में अञा बि भलो जेको गानो आहे मुंहिंजे पसंदि जो उहो आहे मुंहिंजे प्यार ते तूं इल्ज़ाम न ॾे ओ बेदर्दा मुंहिंजी दिलि थी ॾुखे। ऐं हिन कैसेट में हिकिड़ो वॾो ऐब थियलु आहे हिकु गाने जो, उहो तव्हांखे अॻिते हली ॿुधायां थो। पहिरियों दोस्तनि जा कमेंट्स आहिनि उहे शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे हसन अहमद महर साहब जो, नाइस वीडियो। हसन अहमद महर लिखियो आहे त नाज़ जा शुरू कयो। बादशाह अमन सोलंकी भाई नाज़ जा कंप्लीट कयो। अदा शमन अली मिराली जो ही आख़िरी एल्बम रखंदासीं धरती वारो, बाक़ी अॻिते नाज़ जा हलंदा। ऐं ॿिया कमेंट्स बि आहिनि। उन खां पोइ आहे बादशाह अमन सोलंकी ग्रेट वीडियो एम प्रोडक्शन वीडियो। एम प्रोडक्शन लिखियो आहे त नाज़ प्रोडक्शन जा कंप्लीट कयो। हुकुम आहे अदा तव्हांजो हुकुम बिल्कुलु। उन खां पोइ मुंहिंजो प्यारो दोस्त आहे वहीद अमन शिकारपुर जो आहे। उन लिखियो आहे त बहुत सुनता था 2007 में। अच्छा सही अदा सही, वॾी महिरबानियूं। ऐं नवां दोस्त जेके आहिनि उन्हनि खे अर्ज़ु आहे त कमेंट्स कयो त कमेंट्स तव्हांजी शामिलु कंदासीं असां। ऐं हे रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि। उन खां बाद ॿियो दोस्त आहे शहबान सोलंकी, नाइस वीडियो शहबान सोलंकी सुपर हिट। गुलाम हुसैन वाह वाह बिल्कुलु ज़बरदस्त कहानी है। दोस्तों हलूं उन गीत जी तरफ़। वो गीत जेको मां तव्हांखे थोरो अॻु में ॿुधायो त उन गीत में वॾो ऐब आहे ऐं उन जे करे शमन अली मिराली खे जेल बि थी हुई। उहो गीत आहे अर्श तां मुंहिंजा ॾुखड़ा ॾिसी रॿ रोईंदो त हूंदई। हालांकि ही गीत शमन अली खे न हुयो ॻाइणो, पर कासिर नवाज़ जी ज़िद जे करे हुनखे ॻाइणो पियो त माण्हुनि एक्शन खयो। एक्शन खणण खां बाद शमन अली मिराली दर ते पुलिस आई। ऐं जेतिरो मूंखे ख़बर आहे त कुझु कलाकनि जे करे ई माना थाणो बि ॾिसी आयो हो। ऐं थी सघे पियो त इन ते बैन बि लॻी सघे पियो त मतिलबु त अॻिते हली इहे कलाम न चवे, बसि बंदि करे हिते ख़तमु थी वञे। पर न आवाम जो घणो ज़ोर हुयो, इन जे करे कुझु कलाकनि में ई ॿाहिरि बि अची वियो जेल खां। आवाम जो ज़ोर इन करे हुयो त हिन जहिड़ो फ़नकार वरी न मिलंदो ऐं हिन जे आवाज़ में उहो दर्द हुयो। हिन दौर में जेको हले पियो नी, त इन दौरान जेके बि एल्बम कया न शमन अली धरती में, त सभिनी जे दिलनि ते ईअं सम्झो राज पियो करे। हिते चवंदा आहिनि त केॾो बि भलो माण्हू हुजे त उन में ऐब ज़रूरु हूंदो आहे। सो इन गाने जे करे हिन खे माना वॾो धकु लॻो, वॾी इज़त हिन जी हली वई। ऐं मां सम्झां थो हिकु अधु ॿियो बि कलाम आहे अॻिते हली, उहो नाज़ प्रोडक्शन में आहे। मां सम्झां थो उहो तव्हांखे अॻिते हली ॿुधाईंदासीं जॾहिं हुन एल्बम जो वारो आयो। हलूं था हिन जे पहिरें गीत ॾे त हिन जो पहिरियों गीत आहे कासिर नवाज़ शाह जो करीं थो ज़ुल्म पोइ बि ॾाढो वणी थो। उन खां पोइ कासिर नवाज़ जो ॿियो कलाम आहे तुंहिंजी अखि शराब खानो। ऐं उन खां पोइ आहे सोना साथीअड़ा मूंखे यादि पिया। इहो इन कलाम ॿुधण खां बाद मूंखे रोइण बि आयो आहे काफ़ी चकर। इहो बख़्शल मिराली जो कलाम आहे। उन खां पोइ वरी कासिर नवाज़ जो कलाम आहे जीअं मां रोवां थो तूं बि रोए शल ईअं को थिए। उन खां पोइ ॿियो कलाम आहे कासिर नवाज़ शाह जो, इहो ई अर्श तां मुंहिंजा ॾुखड़ा ॾिसी। उन खां पोइ आहे अंबर साईं मुंहिंजी पसंदि जो शाइर, पर हिन जा कलाम न हुया मिराली वटि एतिरा। ऐं कलाम खे ॻाए थो तूं जो मूं सां मिलण, ऐं हिन में लिखियलु आहे तूं जे मूं सां मिलण मुंहिंजे शहर अची। उन खां पोइ यूसुफ चांडे जो कलाम आहे सोना सांवरा तो में मुंहिंजो साह। उन खां पोइ बशीर अहमद बुके जो कलाम अहिड़ो न आहे असर मंतर में जहिड़ो तुंहिंजी नज़र में तूं माण्हू लाजवाब आहीं। आख़िरी कलाम आहे मुर्तज़ा मौलाई जो ओ नाज़न वारा प्यारा। इहो नाज़न वारा प्यारा जो गानो आहे, इहो नूरजहान जे गाने जी कट ते आहे। तेरे नाल मिलाइयां अखियां
ऐं हिन में जेको हेठां शमन अली लिखियलु आहे ऐं हिन जे विच में गुल बि पियो आहे, इहो कटिंग करे नाज़ प्रोडक्शन वारनि 31 में हलायो इहो नालो सेम। ऐं दोस्तो वीडियो तव्हांखे कीअं लॻो? जे वीडियो पसंदि आयो हुजे लाइक ज़रूरु कंदा।